नाज़रीन हेडलाइन से वनठियूं ब्रेकिंग न्यूज़ आए अवां सां शेयर कयूं पिया। पीर जो ॻोठ में हथियारबंद नथा मार्चियल वापारी सुनील कुमार जे वाक़े खे पुलिस टारगेट किलिंग करार ॾेई छॾियो आहे। मक़तूल वापारी जे वारसनि सां DIG सखर तारिक अब्बास कुरैशी ऐं SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक जी मुलाक़ात थी आहे। SSP जो चवणु आहे त शक जी बुनियाद ते 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे पुछा गाछा कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। पीर जो ॻोठ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलोड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रज़ाक, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पीर जो ॻोठ में गुज़िरियल राति नामालूम हथियारबंद सां क़तल थियल सुनील कुमार जे वारसनि सां DIG सकर तारिक अब्बास कुरैशी ऐं SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक मुलाक़ात कई। उन मौक़े ते SSP खैरपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सुनील कुमार जो क़तल मामिलो टारगेट किलिंग आहे ऐं शक जे बुनियाद ते 4 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खां पुछा जारी आहे। उन चयो त 48 कलाकनि अंदरि मुलज़िम जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। उन मौक़े ते सुनील कुमार जे वारसनि मुखी विजय कुमार ऐं मुखी गौर मुकदास जो चवणो त DIG सकर ऐं SSP खैरपुर 48 कलाक जी मुहलत घुरी वरिती आहे। ॾिनल मुहलत ताईं पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया त खैरपुर ज़िले में एहतिजाज जो सिलसिलो जारी कयो वेंदो, जंहिं बि सॼी सिंध में धरना आया वेंदा, जॾहिं त वाक़े जो केरु तक न थी सघियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल रज़ाक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।